अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब मोहम्मद जो हिन वीडियो में असां सिखंदासीं काइनीमास्टर में वधीक चीज़ूं डाउनलोड जी तव्हां सम्झो था त काफ़ी सारा फीचर्स आहिनि जेके काइनीमास्टर में कोन हूंदा आहिनि, असांखे डाउनलोड करणा पवंदा आहिनि। जीअं तव्हांजा एक्स्ट्रा फूड्स ऐं वधीक स्टिकर्स वग़ैरह ऐं एनिमेशन्स तव्हां किथां डाउनलोड कंदो ऐं कीअं डाउनलोड कंदो। काफ़ी सारनि दोस्तनि हिते कमेंट्स कयूं आहिनि, जिन जे करे मूं हीउ वीडियो ठाहियो आहे। तो वीडियो स्टार्ट कयूं था। सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। सब खां पहिरीं काइनीमास्टर खोलियो ऐं हिते तव्हांखे हिकु बॉक्स नज़र ईंदो। तव्हां ॾिसो पिया हीउ बॉक्स आहे। हिते तव्हां एग्री एंड कंटिन्यू ते क्लिक कयो ऐं हेठि त हिते तव्हां ॾिसो फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे काफ़ी सारा स्टिकर ॾिसण में ईंदा। जी कुछ देर वेट कयो जीअं इहे साफ़ थी वञनि। ये तव्हांजे इंटरनेट ते डिपेंड करे थो, जेतिरी तव्हांजी इंटरनेट जी स्पीड हूंदी उन हिसाब सां तव्हांखे शो थींदा। ओके, मसलन ही काफ़ी सारा आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं इफेक्ट्स ऐं डाउनलोड कयां त FX लिखियलु आहे उन ते। हीउ ॾिसो तव्हां 2019 जे हवाले सां काफ़ी सारा नवां आया आहिनि ऐं इफेक्ट्स में बि कुछ नवां हूंदा, शायद मथे 4 नवां आहिनि ऐं हेठि हिते पुराणा ई आहिनि। ऐं हेठि तव्हां एनिमेशन में ॾिसो त हिते बि 3-4 नवां आया आहिनि ऐं इहे हर हफ़्ते हर महीने नवां ईंदा रहंदा आहिनि। त तव्हां डाउनलोड करे सघो था। एनिमेशन आहे, उन खां पोइ स्टिकर्स आहे ऐं टेक्स्ट एंड टाइटल्स आहे ऐं उन खां अलावा हेठि तव्हां फ़ॉन्ट वग़ैरह डाउनलोड करे सघो था। हितां तव्हां ऑलरेडी लिखियलु टेक्स्ट डाउनलोड करे सघो था। हीअं जीअं असां फ़ॉन्ट में ईंदासीं त ॾिसो तव्हांखे काफ़ी सारा फ़ॉन्ट्स। ओके दोस्तों, त हीअ काफ़ी सारी शयूं आहिनि जेके तव्हां डाउनलोड करे सघो था। जीअं अरबी फ़ॉन्ट में तव्हां अचो ऐं हेठि तव्हां ॾिसो त काफ़ी सारा अरबी तव्हांखे फ़ॉन्ट मिली वेंदा जेके सिंधीअ में कमु अची वेंदा। ऐं कुझु अरबी फ़ॉन्ट अहिड़ा हूंदा आहिनि जेके काफ़ कुते खे खट बनाए छॾींदा आहिनि। जी हा। ऐं उन खां अलावा तव्हां हिते ॿिया बि काफ़ी सारा म्यूज़िक में तव्हां अचो त ॾिसो तव्हांखे साउंड इफेक्ट मिली वेंदा। जीअं पाणीअ जो आवाज़ु ऐं पाणीअ जे कतरनि जो आवाज़ु ऐं ॿिया बि काफ़ी सारा आवाज़ तव्हांखे इज़ीली मिली वेंदा। उन खां अलावा हेठि जेको आहे हीउ फीचर इहो आहे ट्रांज़ेक्शन जो। ऐं हिते तव्हां जेको सो काफ़ी सारा मुख़्तलिफ़ स्टाइल डाउनलोड करे सघो था। ऐं उन खां हेठि आहे डायमंड, इहो तव्हां पैसनि सां ख़रीद करे सघो था। फ्री में तव्हांखे कॾहिं बि किथे बि कोन मिलंदो। ओके, ऐं हेठि ॾिसो तव्हां काफ़ी सारा मुख़्तलिफ़ मिलंदा, पर ही तव्हां पैसनि सां डाउनलोड करे सघो था। अच्छा, हाणे जेकॾहिं अंदरां डाउनलोड कजे कंहिं शइ जी ओचिती ज़रूरत पए त उहा कीअं डाउनलोड कजे, उन लाइ असां हिकु प्रोजेक्ट ठाहींदासीं। जी दोस्तों, जीअं ही प्रोजेक्ट में आउं फ़ोटो खणा थो रहीम सिंधी जो। तव्हां ॾिसो पिया रहीम सिंधी जो फ़ोटो अची वियो ऐं हिनखे बराबरि रखूं था। ऐं इफेक्ट में ईंदासीं त हिते सिर्फ़ु 2 इफेक्ट मिलंदा जेके हूंदा आहिनि। वधीक इफेक्ट ते गेट मोर ते क्लिक कयो ऐं हिते काफ़ी सारा तव्हांखे इफेक्ट्स मिली वेंदा। मां असां डाउनलोड कयूं था ही मिरर वारो। ही मतिलबु मिरर वारो जेके सिंधी में चइजे आरसी ट्रिक। ओके, आइनू ये अची विया। हिनखे सेटिंग में तव्हां वञी चेंज करे सघो था, या हुनखे तव्हां क्लिक करे हथ सां कंहिं ॿी जॻह ते रखी सघो था। नॉर्मल आहे, रिव्यूज़ ते क्लिक कयो। रिव्यूज़ ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिनखे नंढो करे हेठि रखो। ॾिसो रहीम जा 2 मोड ठही विया मिरर जे करे। ओके, हाणे इफेक्ट त डाउनलोड थी विया। स्टिकर्स अर्ली कीअं डाउनलोड कजनि, गेट मोर ते क्लिक कयो ऐं हिते तव्हांखे एनिमेशन वारा ऐं उन खां अलावा स्टिकर्स ऐं टेक्स्ट एंड टाइटल्स वग़ैरह डाउनलोड करे सघो था तव्हां इज़ीली। ते असां डाउनलोड कंदासीं 2019 जी एडवांस मुबारक हुन जे लाइ एनिमेटेड न्यू ईयर। इंस्टॉल थी रहियो आहे, इंस्टॉल थी वियो।
ओके, हिकु ॿियो हुयो मेक इट रेन, पैसनि जी बरसाति ऐं स्माइल्स, हीअ स्टिकर्स आहिनि। उन खां अलावा काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो पियो बाहि जे हवाले सां त इहो बाहि कीअं ॿरंदी आहे, स्टेटस जी चौधारी हीअ ॾिसो तव्हां, हीअं ॿरंदी आहे। हीअ तव्हां डाउनलोड कयो ऐं पोइ हुनजे बॉर्डर जे बिल्कुलु ॿिन्ही पासनि खां रखणु चाहियो तॾहिं बि रखी सघो था, हेठि मथे चौधारी रखणु चाहियो तॾहिं बि रखी सघो था। हेठि तव्हां फ़ोटू ॾिसी सघो था, सैंपल साइन हुननि जा। ऐं ॿियो ही फिल्म वारो फिल्म काउंटर, जंहिंमें 1 2 3 4 हुन खां पोइ स्टार्ट थींदी आहे, उहा ई साॻे फिल्म काउंटर असां डाउनलोड कंदासीं। हुनखे नजीबुल्ला सूमरे साहब हिन जे बारे में पुछियो पिए, अच्छा जो नात वग़ैरह एडिट कंदो आहे त फिल्म काउंटर खपे हुते। ॿिया बि काफ़ी सारा स्टिकर्स आहिनि जेके तव्हां इज़ीली डाउनलोड करे सघो था। ऐं हीअ ॾिसो, ही फ्रेम आहिनि, हिननि खे असां डाउनलोड कंदासीं। ओके, इंस्टॉल थी वियो। हिनखे जीअं आउं प्ले कंदुसि 1 2 3 हली, हुन खां पोयां फ़ोटू ईंदो कंहिंजो, रहीम सिंधी जो। अच्छा, हाणे तव्हां ऑनली में अचो ऐं हिते तव्हां फ्रेम रखो ऐं फ्रेम ॾिसो, जंहिं फ्रेम खे तव्हां सिलेक्ट कंदो उहो हुते अची वेंदो। जीअं कैमरा वारो फ्रेम रखां थो त रिकॉर्डिंग हले पई ऐं रहीम सिंधी बीठो। ओके, हाणे वारो आहे टेक्स्ट जो ऐं फ़ूंट कीअं डाउनलोड कयो। रहीम सिंधी, काफ़ी सारा फ़ूंट आहिनि। तव्हां अरबिक ते क्लिक कयो ऐं हिते तव्हां अरबी ही ॾिसो, ही सही हलंदो आहे, अरबी फ़ूंट तक़रीबन हलंदो आहे। ऐं रियाज़ एडिटर्स वारे भाउ रियाज़ शहर जो फेवरेट फ़ूंट आहे। ओके, जीअं असां हुन फ़ूंट ते ईंदासीं तव्हां ॾिसी सघो था, ही फ़ूंट अची वियो। केतिरो बहितरीनु फ़ूंट आहे इहो, सिंधी फ़ूंट खां त बहितर न आहे। तव्हां सिंधी मास्टर डाउनलोड कयो, हुन में ऑलरेडी फ़ूंट सिंधी फ़ूंट काफ़ी सारा आहिनि ऐं उहो तव्हांखे कंहिं काइनीर मास्टर जे स्टोर में कोन मिलंदा, गारंटी। ठीक है, ओके, फ़ॉन्ट डाउनलोड थी विया। लतीफ़ फ़ॉन्ट बि डाउनलोड करे था वठूं, न हिनखे कोन था डाउनलोड कयूं। ऐं हुन खां अलावा हेठि तव्हांखे अञा ॿियूं केशियूं स्टिकर्स डाउनलोड करे चुका आहियूं। ऐं ही असां मॉडर्न टेक्स्ट बैकग्राउंड डाउनलोड कंदासीं। ऐं हीउ जेको आहे सो असांखे मिलंदो ऑनली मां, हेठि अची हे रखंदासीं ऐं हिन जी साइज़ थोरी वधाईंदासीं। ऐं हुन खां अलावा वारे मिरर खे डिलीट करे नई जॻह ते ही रखूं था, हेठि रहीम लिखूं था ऐं हुनखे सेंड टू बैक था करे छॾियूं, जीअं रहीम हुनजे मथां अची वञे। ओके, रहीम खे को एनिमेशन ॾींदासीं। हाणे तव्हां ॾिसो, वाह ज़बरदस्त। हुन खां अलावा तव्हां हेठि हाणे वारो आहे ट्रांज़िशन जो। तव्हां मुख़्तलिफ़ स्टाइल में डाउनलोड करे सघो था। जीअं रहीम सिंधी जे फ़ोटो खे छिके थोरो वॾो कयां थो ऐं हुन खां पोइ खे अलॻि अलॻि जॻहियुनि तां कट ॾियां थो। ऐं हाणे हिते ॾिसो, जेको मूं डाउनलोड कयो उहो मौजूदु आहे। वधीक गेट मोर ते क्लिक करे तव्हां वधीक डाउनलोड करे सघो था। ऐं उहे तव्हां गेट मोर ते असांखे जी क्लिक कंदासीं त काफ़ी सारा तव्हांखे मिली वेंदा फैक्ट्स। तव्हां डाउनलोड कयो को बि हिकिड़ो, मसलन इहो सही आहे, नंढड़ो आहे, स्ट्रिप कट, स्पैन कट, सॉरी स्पैन कट। इहो सिर्फ़ु रोटेट करे ॾेखारींदो।
ओके, त ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करण सां गॾु घंटी जे निशान ते क्लिक कंदा। ऐं जेकॾहिं हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो ऐं पंहिंजी राय मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। मिलां थो हुन खां बहितरीनु वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।